अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे मीरवा घोरचाणी खां मुज़फ़र नुहाणीअ जी रिपोर्ट ॾींदा हलूं। मीरवा घोरचाणी खां किनरी वेंदड़ रोड ते 10 मेल स्टॉप जे भरिसां वाघोर जे वटि ॼञ ईंदड़ कोच कल्टी थियण सबबि माइटनि जूं आसूं उमेदूं ख़ुशियूं मातम में बदिलजी वयूं। कोट गुलाम मोहम्मद लॻ 10 मेल थाणे जी हद में ॻोठ दोदो खां लेगारीअ में टंडो हैदर ऐं हैदराबाद खां किनरी ॾांहुं कोली बिरादरीअ जे ॼाञनि खे खणी वेंदड़ बस जो टायर राड टुटण सबबि कल्टी थियण जे नतीजे में मर्द तोड़े औरतूं ऐं मासूम बाला सख़्त ज़ख़्मी थी पिया। 10 मेल ऐं जिम्साबाद पुलिस स्टेशन जी मोबाइल ऐं ॿी सवारीअ में ज़ख़्मियुनि खे कोट गुलाम मोहम्मद अस्पताल में रूरल हेल्थ सेंटर मीरवा घोरचाणीअ ॾांहुं रवानो करण जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त रूरल हेल्थ सेंटर मीरवा घोरचाणी टेलो वलद सूजी कुली जे फोत थियण जी तस्दीक कई वई आहे, जॾहिं त रूरल हेल्थ सेंटर मीरवा घोरचाणी मंझां सख़्त ज़ख़्मियुनि खे प्रताप आलम ऐं राजू हीरो ऐं जिमना जयराम समीना खे हैदराबाद रेफर कयो वियो आहे।